या अल्लाह जल्ल जलालहू, या रहमान या रहीम या करीम रब। ओ मौलाज 22 मुहर्रम साईं मोहम्मद रमज़ान मुग़ल साईं घर में महबूब जी लख सलवात पढ़ाई इमाम हुसैन जो न्याज़ कयूं। अॼु को साईं मोहम्मद रमज़ान साईं मुग़ल आसिफ मुग़ल साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूलो मंज़ूर फरमा। अल्लाह साईं तोखे इमाम हुसैन जो वास्तो थिए ऐं मुंहिंजे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो वास्तो थिए। मोहम्मद रमज़ान साईं ते जेके भी बीमारियूं मुश्किलातूं उहे सभु दूर फरमा। मोहम्मद रमज़ान साईं खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मोहम्मद रमज़ान साईं जे बचड़नि खे साईं जे पुटनि खे बचड़नि खे अमड़े न्याणियुनि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। हिननि जे रोज़ी रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। ओ मौला ए करीम, अॼु जंहिं मोहम्मद रमज़ान साईं खे दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला बाबा साईं सईद हुसैन महेसर साईं खे बाबा सईद हुसैन महेसर साईं जे सभिनी बचड़नि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर